शुगर मिल इंतजामिया जी ज़ियादतियुनि खिलाफ तहरीक तेज़ थी वई। सिंध ग्रोवर्स ऑर्गेनाइजेशन पारां शुगर मिलन न रहल पैसा न मिलण खिलाफ 8 सेप्टेम्बर ते हबीब शुगर मिल नवाबशाह जे मेन गेट आॾो धरणो हयो वेंदो। सिंध ग्रोवर्स ऑर्गेनाइजेशन जे अॻवान मोहम्मद इसहाक चांडियो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त नवाबशाह जे सभिनी शुगर मिल मालिकनि आबादगारनि जा पैसा रोके छॾिया आहिनि जेके गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां न पिया ॾिना वञनि, जंहिं लाइ असां मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मुख़्तलिफ़ जायुनि ते एहतिजाज धरणा हणी चुका आहियूं। हुन वधीक चयो त 8 सेप्टेम्बर ते हबीब शुगर मिल जे गेट आॾो धरणो हयो वेंदो। हबीब शुगर मिल खां पोइ अल नूर शुगर मिल, बांधी शुगर मिल ऐं सकरन शुगर मिलनि जे अॻियां बि एहतिजाज कयो वेंदो। ज़रूरत पवण ते शुगर मिलनि जे हेड ऑफिस अॻियां बि धरणा हया वेंदा ऐं जेसिताईं शुगर मिलूं आबादगारनि जा रहल पैसा अदा न कंदियूं असांजी तहरीक जारी रहंदी।